8 ॾहाई 5 खरब जे खसारे ते ॿधल 18,000 अरब खां वधीक मालियत वारी वफ़ाक़ी बजट पेश। टैक्स हदफ़ 12 ॾहाई 97 खरब मुक़रर। नॉन फाइलर्स ते 45 सैकड़ो टैक्स लॻंदो। सोलर पैनल जे कचे माल जी दरामद ते रियायत जो ऐलान। हाइब्रिड ऐं लग्ज़री इलेक्ट्रिक गाॾियुनि जी दरामद ते मिलंदड़ रियायत ख़त्म। इंजन कैपेसिटी बदिरां गाॾी जे अघ जी बुनियाद ते टैक्स वठण जो फ़ैसिलो। मोबाइल फ़ोन्स ते हिक जहिड़े टैक्स लागू करण जी तजवीज़। पेंशन ख़र्च में घटिताई लाइ स्कीम मुतारिफ़। घट में घट माहवार उजूरो 32,000 मां वधाए 36,000 रुपया करण जी तजवीज़। 1 खां 16 ग्रेड जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 25 सैकड़ो ऐं 17 खां 22 ग्रेड जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22 सैकड़ो वाध। सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में बि 15 सैकड़ो इज़ाफ़े जी तजवीज़। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी रिटायरमेंट वारी उमिरि 62 साल करण जी तजवीज़। नए माली साल में पघारदार तबके लाइ इनकम टैक्स में इज़ाफ़ो। 50,000 रुपया माहवार कमाइण वारा टैक्स खां आजा हूंदा। साल में 6 खां 12 लख कमाइण वारा 5 सैकड़ो टैक्स ॾींदा। 12 खां 22 लख रुपया कमाइण वारा 15 सैकड़ो टैक्स भरींदा। नए माली साल में दिफ़ा लाइ 2,122 अरब रुपया रखिया विया। बांड PIB ऐं टी बिल्स मां 5,142 अरब रुपयनि जो हदफ़ तजवीज़। व्याज जी अदायगियुनि लाइ 9,775 अरब रुपया तजवीज़। सब्सिडी जी मद में 1,363 अरब। एमरजेंसी फंड 313 अरब ऐं वफ़ाक़ी तरक्याती बजट लाइ 1,400 अरब रुपया मुख़्तस। पेट्रोल ऐं डीज़ल ते 80 रुपया फ़ी लीटर लीवी लॻंदी। गासलेट ते PDL 50 रुपया फ़ी लीटर बरक़रार। लाइट डीज़ल ते PDL 50 मां वधाए 75 रुपया करण जी तजवीज़। नए माली साल में गाॾियूं, मोबाइलूं, टेक्सटाइल ऐं चमड़े जूं शयूं महांगियूं थींदियूं। सोलर पैनल सहांगा। कागज़ ऐं प्लास्टिक जे स्क्रैप ते टैक्स लॻंदी। जाली सिगरेट खपाईंदड़ दुकान सील थींदा। सिंध जी ईंदड़ माली साल जी बजट जुमे ते पेश कई वेंदी। 50,000 खां वधीक नयूं भर्तियूं करण जो ऐलान कयो वेंदो। 14 जून ते सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट जो मजमूई खातो 2300 अरब खां वधीक लॻायो वियो। सालाने तरक्याती प्रोग्राम लाइ 430 अरब रुपए खां वधीक रक़म रखण जी तजवीज़। ज़िले तरक्याती प्रोग्राम लाइ 30 अरब रुपया रखण ऐं सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 15 खां 20 सैकड़ो वाध जी तजवीज़। पोजतन ऐं मसूरनि जी घटि में घटि इजरत 35,000 मुक़रर करण जो फ़ैसिलो। बहराम में न्याज़ हुसैन मक्सी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। मक़तूल जे वारसनि कंबर शहदादकोट रोड ते पाक कलाम पाक रखी मुज़ाहिरो कयो। रोड ब्लॉक थी वियो। मक़तूल जी अमर जो चवण आहे त पुट खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस मूजिबि जवाबदार ज़ाहिर थी चुका आहिनि। खेनि तुर्त गिरफ़्तार कयो वेंदो।